ही शऊर बेदार थी चुको है। अया वधिक इनके सहेड़ींदासी बेड़ींदासी इनके वधिक सगारे करण की जरूरत है। इनके वधिक मुनज़्ज़िम ऐं मुतहरिक करण की जरूरत है। उनके मुतहरिक भी कंदासी मुनज़्ज़िम भी कंदासी। असी चऊं था जिंदगी मौत खुदा के हथ में है। इन जबर के शिकस्त दींदासी। कल अचे तो कश्मीर के अंदर हिकिड़े कंहिं सहाफ़ी खे कहीं जेकर सलीम जान मज़ारी के खिलाफ ॻाल्हायो तो उनते ॿुधायो वञे थो तशल थियो आहे पर आउं वीडियो वग़ैरह कोन ॾिठो आहे। जेकर हक़ीक़त आहे जेकर सही आहे तो पोइ उहो ग़लति आहे। पोइ असीं चऊं था त हिते दुनिया हिन धरती के अंदर काफ़ी ताक़तूं हुयूं। मिसाल तौर ते सुल्तनत जो जेका रूम जी सुल्तनत हुई काॾे वई? अमेरिका घणनि जेका टुकरनि में टुटी वियो। रूस दुनिया जो सुपर पावर हो टुटी वियो त सलीम जान मज़ारी झुकाए सके के साफ़ी जी बेइज्जती करे सके। तंहिंजे करे तव्हां उथी खड़ा थियो अॻे सच जे पासे ते बीही रहो त को बि तव्हां सां जबर ऐं ज़ुल्म नथो करे सघे। ही दुनिया में तव्हांखे मिसाल आहिनि न त यज़ीद जो लश्कर केतिरो हो। हुसैनियत वारा त तमामु आंगुरनि ते ॻणण जेतिरा माण्हू हुआ। दुनिया अॼु बि हुसैन खे सलाम करे थो यज़ीद ते लानत थो करे। जेसि ताईं मोमिन ज़िंदा आहिनि इंसानियत ज़िंदा आहे यज़ीद ते लानत आहे। तंहिंजे करे ताक़त जे साम्हूं कॾहिं बि सिलेंडर न कयो। अचो तुम ताक़त जे साम्हूं जेका मुक़ाबिलो कयूं जबर जे ख़िलाफ़ मुक़ाबिलो कयूं। जेसि ताईं हिननि जे ख़िलाफ़ मुक़ाबिलो न कंदासीं वधीक जेका आहे ज़ुल्म ऐं अज़ियत खे भोगींदासीं। तव्हां ते छॾियल आहे त अचो त पंहिंजी वतन जी बि वारसी कयो पंहिंजे माण्हुनि जी वारसी कयो। अहिड़ी सूरत हाल न हुजे। असां हिननि खे छा घुरियो आहे? कम से कम जेकॾहिं अमुन त ॾेई सघनि। ही माण्हू किरण जूं टैक्स पिया ॾियनि। हिननि जे करे जेका मार्केटनि जूं रौनकूं बहाल आहिनि। ही माण्हू पुरअमन आहिनि पीसफुल आहिनि। कॾहिं तव्हां ॿुधो आहे छा दीवान बिरादरी कंहिंखे मारियो आहे? को कारोकारी कयो आहे को ख़ुदि रिसिमिन अनस्तार कयो आहे को क्रिमिनल माण्हू हिन वटि आहे। ही त पीसफुल माण्हू आहिनि वीचारा। ही त असांखे कंबोडिया सूं आहिनि। जेकॾहिं तव्हां इन्हनि खे पुरअमन तरीक़े सां कारोबार करण पे न ॾींदो त पोइ तव्हांजे ख़िलाफ़ ही सॼी सिंध सरापा एहतियात थींदी। असीं तव्हां सां सभु कंदा आहियूं। अॼु क़ौमी क़यादत पिया अचनि सभु पिया अचनि ऐं आउं बि कोशिशि में आहियां। असांजे पार्टी जो बि वाइस सीनियर वाइस चेयरमैन जाम अब्दुल फताह समेजो साहब हितां पहुतो पर डॉक्टर कादिर मसी साहब सऊदी में उमिरि ते वॾी थियणु पहुतो आहे। उनसां बि राब्ते में आहियां। अगरि जेकॾहिं सुभाणे ताईं मसइलो हल नथो थिए त डॉक्टर कादिर मसी खे बि घुराए तव्हांजे एहतियात जी धड़ में विहारींदासीं त ॾिसो त हिननि जी जबर ऐं ज़ुल्म खे कीअं था शिकस्त ॾियूं। मुंहिंजी वॾी महिरबानी।